शाह नालो है जदोजहद जो, बगावत जो, हिम्मत जो। अॼु उन शख़्स जी, उन किरदार जी, उन माण्हूअ जी, उन हिस्ट्रीअ जी सालगिरह आहे जेको हिन भाणोठ जी नंढड़े ॻोठ में ॼाओ ऐं हितां हुन पंहिंजो सियासी सफ़र शुरू कयो ऐं पाकिस्तान जे सियासत में सितारनि जी झरमट कंदो छांइजी वियो। जॾहिं साईं GSM में वियो त GSM खे पॉपुलर पार्टी बनाए छॾियो ऐं इहे नारा लॻंदा हुआ त तुंहिंजो साह मुंहिंजो साह शाह मोहम्मद शाह शाह मोहम्मद शाह। ऐं उन दौर में ही पंहिंजे साथियुनि इस्माइल वसाण, कमर राजभर ऐं ॿियनि सां गॾिजी स्टेट टस्को जे ख़िलाफ़ हिननि ज़ालिम जागीरदारनि फौजदारनि ऐं वॾेरनि जे ख़िलाफ़ हुन अलम बुलंद कयो। ऐं तव्हांखे यादि आहे त LNC जे कन्वेंकेशन में जॾहिं हफ़ीज़ पीरज़ादो 73 जे आईन जो ख़ालिक़ जॾहिं उते आयो तक़रीर करणु त साईं जो दोस्त इस्माइल वसाण हुनखे जमात आई त तो 73 जो आईन ठाहे उन मां सिंधी क़ौम जो नुक़्तो कढी छॾियो आहे, तोखे हिते रहण जो हक़ ई कोन्हे। ऐं तव्हांखे यादि हुजणु खपे त हिननि सभिनी दोस्तनि ते साईं शाह मोहम्मद शाह ते, इस्माइल वसाण ते, इन्हनि ते गोलीअ जो ऑर्डर हो ऐं हीअ अफ़गानिस्तान जलावतन थी विया। उन करे शाह मोहम्मद शाह सॼी उमिरि पंहिंजे मज़लूम मिसकीन माण्हुनि जे हक़नि लाइ जेल जूं सलाखूं कयूं आहिनि। 8 साल जेल में रहियो आहे। उहो दौर ज़िया जो दौर हुजे, यहया जो दौर हुजे, अयूब जो दौर हुजे, जॾहिं ॿिया वॾा वॾा लीडर ऐं नालनि वारा लिखी ॾेई आया। पर तव्हांखे यादि हुजणु खपे त साईं जी अमल वफ़ात करे वई ऐं साईं इमदाद शाह वियोसि त तूं जेका दरख़्वास्त ॾिनी आहे पेरोल वारी, इहा लिखी ॾे त जीअं अमर जो मुंहुं ॾिसी सघी। चई त आऊं हिन ज़ालिम जाबिर ऐं गद्दार हुकुमराननि जे रहम करम ते पंहिंजे मां जो मुंहुं ॾिसणु नथो चाहे। जेको माण्हू एॾी जुरत हौसले हिम्मत वारो माण्हू हुजे, तारीख़ हुनखे यादि कंदी। ऐं सियासत जे अंदरि सभु ताक़ती क़ुवतूं सियासत जा महवर सैयद जे ख़िलाफ़ रहिया आहिनि, पर सैयद पंहिंजे अज़म सां, पंहिंजे हौसले सां उन्हनि सभिनी खे मुंहुं फिकींदो आयो आहे। मटियारी ज़िले जे अंदरि हिन कुफर जे किले खे ॾाइण में पहिरियों जेको रोल हो उहो सैयद शाह मोहम्मद शाह जो हो, जेको हिते माण्हुनि खे ऊचा घाट करे हलनि, माण्हुनि में हौसलो ॾियनि, माण्हुनि में हिम्मत ॾियण जी ज़रूरत पैदा कयई। ऐं उहो तसलसल आहे, उहो ई तसलसल आहे जंहिंखे शाह मोहम्मद शाह कई। अॼु मज़लूम क़ौमुनि जे, मिसकीन माण्हुनि जे हिन इस्टेब्लिशमेंट जे नाटक जे ख़िलाफ़ अॼु बि बुलंद आवाज़ बीठो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे जॾहिं साईं बीमार थियो त सॼी सिंध जे अखियुनि में ॻोढ़ा हुया। सॼी सिंध जा माण्हू इमाम बारगाहुनि, मस्जिदुनि, मंदरनि, गिरजा घरनि मां, छो त साईं महबूब हो सिंध जे माण्हुनि। उन करे अॼु उन महबूब जी, अॼु उन अॻुवाण जी, अॼु उन रहबर जी सालगिरह आहे जंहिं कॾहिं झुकणु सिखियो ई कोन्हे। हिन अरबाब रहीम जे दौर में अरबाब रहीम कुझु साईं वटि असांजा ई बूट आया त तूं खे वज़ारत था ॾियूं ऐं तोखे सेनेटर कराए वरी वफ़ाक़ी वज़ीर कराईंदासीं। चई त ही मूंखे ख़रीद करणु आया हो ऐं ख़ैरात में मिलियल वज़ारत खे थुक थोड़ा ठोकर थो। उन करे शाह मोहम्मद शाह सियासत जे अंदरि हिकिड़ी कंप्यूटर सियासत जो ज़हन रखे थो ऐं हुन हिते जे सियासत खे, हिते जे माण्हुनि खे जेका बंगलनि जे अंदरि नाच कंदी हुई उनखे कढी रोडनि ते आंदो। ऐं तव्हां ॾिठो त हिते जा भोतार, हिते जा जागीरदार, हिते जा वॾेरा माण्हुनि जे दरनि ते कीअं थिए। उन करे ही हौसलो हिम्मत जो नालो आहे, ही बग़ावत जो नालो आहे। ऐं सैयद जी जिदोजहद अॼु बि आहे
कालाबाग जे महिल वठो वठां थी ऐं नवाज़ शरीफ़ इजलास घुरायो तॾहिं लियाकत जतोई चीफ मिनिस्टर हो लियाकत जतोई फ़ैसिलो पिया कयो कालाबाग जे महिल साईं एडवाइज़र हो साईं खे घुरायूं ॿियनि खे घुरायूं कालाबाग जे महिल ॿाहिरि डिस्कस थी साईं उते वज़ीर आज़म हाउस में उन कालाबाग डैम जी मुखालफ़त कई ऐं चई त असां जेकॾहिं हूंदासीं कालाबाग डैम न ठहे उन करे लीडरशिप में ॿ टे क्वालिटियूं हुजणु खपनि हिकिड़ो शमा वांगुरु पाण जले ऐं ॿियनि खे रोशनी ॾे ऐं सैयद सॼी उमिरि महिनत करे अॻिते वधियो आहे ऐं माण्हुनि खे हिमत ऐं हौसलो ॾिनो ॿियो उन में फ़ैसिले जी क़ुवत हुजे इहा साईं में फ़ैसिले जी क़ुवत ॿियो उनखे ख़तरनि सां खेॾणु ईंदो हुजे त पॉलिटिक्स कीअं थींदी आहे त साईं शाह मोहम्मद शाह पॉलिटिक्स खे बाल वांगुरु खेॾियो आहे ऐं अॼु हुनजो जनमु ॾियारो आहे हिकिड़ो माण्हू 70 सालनि खां हिन स्टेटस को जे ख़िलाफ़ हिन एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ हिते जे जागीरदारनि जे ख़िलाफ़ हिते जे पीरनि जे ख़िलाफ़ हिते जे भोतारनि जे ख़िलाफ़ बग़ावत जो झंडो खणियो अचे ऐं अॼु साईं खे मुबारकबाद थो ॾियां त तव्हां जेका शमा रोशन कई हुई उहा शमा साईं ज़मा शाह ऐं ॿिया दोस्त उनखे किरण कोन ॾींदा ऐं उहे खणी वञनि उन करे हीअ जेका शमा दुखियल आहे हीउ जेको भाणोठ मां इनकलाब उथियो आहे उहो ज़रूरु हिते हिन सोमनाथ जे मंदरनि खे ॾाहण में पंहिंजो रोल प्ले कंदो ऐं आख़िर में इहो चवंदुसि त न नीअर टोड़े निकिरी वेंदी थार एॾी तो थाणे मां दोखे जीअं धप अचे थी तुंहिंजे दाणे दाणे